नवाबशाह जी पीपल्स यूनिवर्सिटी जी इंतजामिया गर्ल्स हॉस्टल में नामालूम शख्स जे दाख़िल थियण खां पोइ शागिर्दियाणियुनि खे अणएलानियल मुदे ताईं मोकल ॾेई घरनि ॾांहुं रवानो करे छॾियो। पीपल्स यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंस फॉर वुमेन नवाबशाह जे न्यू कैंपस में नामालूम माण्हुनि जे दाख़िल थियण वारे मामले खां पोइ यूनिवर्सिटी इंतजामिया इम्तिहान बि मुल्तवी करे छॾिया आहिनि। हिकु शकी माण्हुनि जी यूनिवर्सिटी जे न्यू कैंपस में दाख़िल थियण वारे मामले खां पोइ राति देर ताईं यूनिवर्सिटी जे अंदरि पुलिस रेंजर्स जो सर्च ऑपरेशन जारी रहियो, जंहिं करे शागिर्दियाणियुनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। राब्ते करण ते शागिर्दियाणियुनि ऐं वालिदेन ॿुधायो त यूनिवर्सिटी इंतजामिया अणएलानियल मुदे ताईं मोकल करे इम्तिहान पिणु मुल्तवी करे छॾिया आहिनि, जंहिं करे समूरनि शागिर्दियाणियुनि खे घरनि ॾांहुं वञण जो हुकुम कयो वियो। गुज़िरियल राति खां वठी यूनिवर्सिटी में नामालूम माण्हुनि जे दाख़िल थियण वारो मामलो अञा ताईं गुझारत बणियल आहे। पुलिस पारां गिरफ़्तार कयल गुलाम शबीर सोलंकी मथां हिन महल ताईं कंहिं बि क़िस्म जो को केस दाख़िल नाहे कयो। इत्तलात खाते जे ज़िले इत्तलात ऑफिसर गुलाम अब्बास गोराहो पंहिंजे बयान में चयो आहे त यूनिवर्सिटी में हिकु शख़्स दाख़िल थियो हो, जंहिं खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिं जो दिमाग़ी तवाज़ुन ठीक नाहे। राब्ते करण ते SHO बालूजा कुबा ॿुधायो त गुज़िरियल राति यूनिवर्सिटी में सर्च ऑपरेशन दौरान हिकु शख़्स गिरफ़्तार कयो आहे, जंहिं जो दिमाग़ी तवाज़ुन ठीक न हो, जेको दीवार ट्रिपी यूनिवर्सिटी अंदरि दाख़िल थियो। वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। यार को माण्हू ॿाहिरों माण्हू आयो आहे अंदरि, मूंखे लॻे थो यार सिक्योरिटी छो थो क्यों वो परेशानी थी छोकिरियूं